दुखाईंदड़ ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं त ख़ैरपुर वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त फ़ौतीअ जी सुञाणप डॉक्टर इस्माइल मेमुन नाले तौरु थी आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं ख़ैरपुर मां त ख़ैरपुर वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं ख़ैरपुर जी क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। दुखाईंदड़ ख़बर आहे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। ख़ैरपुर जी क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त फ़ौतीअ जी सुञाणप डॉक्टर इस्माइल मेमुन नाले तौरु थी आहे। अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं ख़ैरपुर जी क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे।